अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हामीम तंज़ीलुल किताब मिनल्लाहिल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह ताला फरमाए थो त हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे इहो अल्लाह चए थो मूं मोकिलियो आहे, अल्लाह जी तरफ़ां आहे। अल अज़ीज़ माना वॾो पावरफुल आहे। अल हकीम पावर अथसि लेकिन वरी बि नरमी थो करे, हिकमत सां मसइलनि खे हलाए थो। हिकिड़े माण्हूअ खे वॾो पावर हूंदो आहे, ज़ालिम बि थी सघे थो, हणी डंडो माण्हू जो मथो फाड़े छॾे, न। हकीम आहे अल्लाह ताला, हर ॻाल्हि खे हिकमत सां ॾिसे थो। ऐं अल्लाह ताला फरमाए थो त इन फ़िस समावात वल अर्द लआयत लिल मोमिनीन। ज़मीन आसमान ते माण्हू जेकॾहिं गौर कनि था त इहो मोमिननि जे लाइ निशानियूं आहिनि, उन्हनि जे दिलि खे सुकून मिलंदो। अल्लाह परे थो वफ़ी ख़ल्क़िकुम, जेको तव्हांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे, तव्हां पंहिंजी डिज़ाइन ॾिसो, अखियुनि जी डिज़ाइन ॾिसो, दिमाग़ जी डिज़ाइन ॾिसो, तव्हांजा हथ कीअं था कमु कनि। वमा यबुस मिन दाबतिन, या जेके जानवर हिन दुनिया में अल्लाह पैदा कया आहिनि, कुकड़ आहिनि, ॿकरियूं आहिनि, इन्हनि शयुनि खे ॾिसो। आयतुल क़ौमी यूक़िनून, जंहिंखे यकीन आहे त एॾी वॾी डिज़ाइन करण वारो रब आहे, आख़िरत में हिसाब कंदो, त उन्हनि जे लाइ इन में निशानियूं आहिनि। वरी जेकॾहिं अञा थोरा वधीक सियाणा इंसान आहिनि त उन्हनि जे लाइ अल्लाह साईं वरी ॿियो पैकेज रखियो आहे, त हिन ते सोचो कहिड़ो। व इख़्तिलाफ़ लैल व नहार, ॾींहं राति छो था थियनि, ज़मीन ऐं आसमान में इहे ॾींहं राति छो था थियनि, वधीक सियाणा माण्हू। वमा अंज़ल अल्लाह मिन समा में रिज़्क़, ऐं आसमान मां रिज़्क़ थो अचे, पाणी जेको मींहं जो आहे इहो सॼो सबबु आहे असांजे रिज़्क़ जो। जेकॾहिं बारिश जो पाणी न अचे त वाह कोन वहंदा, दरिया कोन वहंदा। इहो बारिश जो पाणी पहाड़नि ते बर्फ़ जे सूरत में जमा थी थो वञे, जो आस्ते आस्ते पाणी मिले थो। जे तव्हां वटि वाहन में बि पाणी न अचे, दरिया में पाणी न अचे, त रिज़्क़ कहिड़ो, का शइ कान्हे, माल बि मरी वेंदो, फ़सुल बि कोन थींदो। त हक़ीक़त में इहो मींहं जो पाणी रिज़्क़ आहे। फ़अहया बिल अर्द बाद मौतिहा, ऐं इन पाणीअ सां मोल ज़मीन जहिड़ी थी पए। ज़मीन ठोठ लॻी पई आहे, पाणी ॾिनव जहिड़ी थी पई। व तसरीफ़ रियाह, ऐं हवाऊं थियूं हलनि, हवाउनि जो हलणु। आयतुल क़ौमी यअक़िलून, अकुल वारनि जे लाइ इन में निशानियूं आहिनि। तिल्क आयातुल्लाह, इहे आहिनि क़ुरान जो आयतूं जेके हींअर तव्हां ॿुधियूं वेठा। तिल्क आयातुल्लाह, ही क़ुरान जो आयतूं आहिनि तव्हांजे लाइ। नतलूहा अलैक बिल हक़, अल्लाह चए थो तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था, ऐं इन जो पर्पज़ आहे त तव्हां हिन ते यकीन कयो। हीउ क़ुरान शरीफ़ आयो ई आहे असांखे ॾसणु त हिन दुनिया में असीं छो आया आहियूं। त अल्लाह ताला फरमाए थो त असीं इहे क़ुरान जो आयतूं तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था। बिल हक़, इहो पर्पज़ आहे ज़िंदगीअ जो, हिन मां तव्हांखे ख़बर पवंदी त असांखे अल्लाह छो पैदा कयो आहे। फ़ब आई हदीसिम बादिल्लाह व आयाति युमिनून, जे तव्हां क़ुरान खे छॾे ॾींदव त ॿियो कहिड़ो किताब आहे जो तव्हांखे रस्तो ॾेखारींदो। इन खां पोइ कहिड़ी शइ आहे जंहिं ते तव्हांखे ईमान आणणो पवंदो। क़ुरान जेकॾहिं अल्लाह जो कलाम आहे, जेकॾहिं इहो तव्हांखे ॾसे थो पर्पज़ ऑफ लाइफ, त हिन दुनिया में छो आया हो, तव्हांखे करिणो छा आहे, पाड़े वारनि सां कीअं हलणो आहे, मुल्क सां कीअं हलणो आहे, जेकॾहिं ऐं आख़िरत में कीअं जन्नत कमाइणी आहे। जे ही नथा पढ़ो पोइ ॿियो कहिड़ो किताबु आहे, नथिंग, का शइ कान्हे का। फ़बे आई हदीसिम बादल्लाह व आयाति युमिनून, पोइ इन खां पोइ ॿियो कहिड़े किताब ते तव्हां ईमान आणींदो। अल्लाह ताला फरमाए थो वैलुल कुल अफ़ाकिन असीम, अहिड़ा माण्हू जेके ॾोह कनि था ऐं कूड़ भणनि था, उन्हनि जे लाइ वेल आहे, उन लाइ वेल थींदो। जेके कूड़ हणण वारा माण्हू आहिनि, इहे बि ज़हीन माण्हू हूंदा आहिनि। कूड़ जेको माण्हू आदतन कूड़ हणंदो आहे, तमामु ज़हीन हूंदो आहे, छाकाणि त कूड़ हणणु आसानी कान्हे का। तव्हां मुआशिरे में वेठा आहियो, तव्हां माइटनि सां कूड़ हणंदव, सोटनि सां हणंदव, घर में हणंदव, पाड़े वारनि सां हणंदव, सुभाणे कूड़ पकिड़िजी बि सघे थो। पर जे पकिड़िबो त यकदमि ॿियो कूड़ ठाहींदो, मुंहिंजो दिमाग़ु तेज़ हूंदो आहे, मिंट में ॿियो कूड़ ठाहे वेंदो। त चए थो त अल्लाह फरमाए थो अहिड़नि माण्हुनि, हालांकि इहे सियाणा माण्हू जेकॾहिं सुधरनि त वॾा फिलासफ़र थी सघनि था, वॾा आलिम थी सघनि था, वॾा नेक थी सघनि था, छो त इंटेलिजेंट आहिनि। लेकिन नथा सुधरनि त वैला वैल कुल अफ़ाक़ नसीम, केरु आहिनि उहे,
यसम आयतुल्ला तुतला अलई, जॾहिं बि उन्हनि खे क़ुर पढ़ी ॿुधाइजे थो आयतूं, सुम युसुर मुस्तकबिरन, त हिन खे कनु नथा ॾियनि तकबुर करे, क लम यसमा, ॼण ॿुधनि ई कोन। हाणे क़ुर शरीफ़ ही तव्हांखे असीं ॿुधायूं पिया था न, हाणे उहो माण्हू जेको गुनाह ऐं कूड़ो आहे, आयत ॾिसंदो बि सही पर तकबुर कंदो, छॾे मौलवीअ जूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं जेको सो ॼण ॿुधई कोन। फ़बशिरू बि अज़ाबिन अलीम, पोइ अलाह चए थो इन खे तव्हां अज़ाब जी ख़बर ॿुधायो। इज़ा अलिम मिन आयातना शयन, चए थो जेकॾहिं हिन खे क़ुर शरीफ़ जी का बि हिकिड़ी आयत जी ख़बर पए थी, नित ख़ज़ा हुज़ुआ, त मश्करी करे थो वठे। कीअं मश्करी कंदो? छॾे मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, मौलवी ईअं ई कंदा आहिनि, यानी ॾोह मौलवीअ ते हणी छॾींदो। अड़े बाबा मौलवी तोखे क़ुर थो ॾसे न, हीअ त कलामुल्लाह अलाह जी ॻाल्हि आहे न, इन मौलवीअ जो छा वञे? इन ते ईअं मौलवी ईअं था कनि। उलाइक लहुम अज़ाबुन मुहीन, अहिड़नि माण्हुनि खे जेको क़ुर खे मौलवीअ जी ॻाल्हि चई ऐं मश्करी करे छॾनि, इन्हनि जे लाइ अज़ाब अहिड़ो हूंदो जंहिंमें सख़्तु हिननि जी बेइज़ती थींदी। म्यू वराहिम जहन्नम, माना इहा हिन दुनिया में हिननि खे सज़ा मिलंदी, भई पोयां जहन्नम अथमि। वला युगनी अनहुम मां कसबू शैया, जेको हिन दुनिया में कमाइनि उहो टके जो हिननि खे फ़ाइदो कोन पवंदो। वला मत ख़ज़ू मिन दून इलाह ओलिया, ऐं अलाह जे दर खे छॾे जिन ॿियनि दरनि तां पिननि था ऐं घुरनि था, उहे बि हुननि जे कंहिं कमु कोन ईंदा। माना प्रॉपर्टी अलाह जी आहे, घुरिबो अलाह खां घुरिबो, अलाह खां सवाइ ॿिए कंहिं बि दर ते तव्हांखे नाहे घुरिणो। जेको कुझु ईअं करे थो, लहुम अज़ाबुन अलीम, इन खे अज़ाब अलीम थींदो। तंहिंजे करे अलाह जे वलियुनि जी बि इहा ई तइलीम आहे। शाह लतीफ़ फरमायो आहे, ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाईंदा वसंदा सदा वसी तूं। ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। अलाह जे वलियुनि जी त उहा ई तइलीम आहे, त घुरो त अलाह खां घुरो, ॿिए कंहिं दर खां न घुरो। हाज़ा हुदन, तंहिंजे करे रब फरमाए थो ॿिया दर न ॻोल्हियो, ही असुल तव्हांजी गाइडेंस आहे। हाज़ा हुदन, ही आहे जेको तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारींदो। तंहिंजे करे पंहिंजे घर में वञी ऐं जो तर्जुमो पढ़ो, 3 महीननि में तर्जुमो पूरो कयो, तव्हांजो ताल वॼी वेंदा, हैरान थी वेंदव क़ुर खे ॾिसी त छा अलाह साईं हिन में ॻाल्हाए थो। वल्लज़ीन कफ़रू बि आयात रब्बिहिम, बाक़ी जेके हिन खे नथा मञनि, लहुम अज़ाब मिन रिज़िन अलीम, उन खे सख़्तु अज़ाब थींदो। अल्लाह लज़ी सख़र लकुमुल बहर, अल्लाह ताला हिन दुनिया में जेके शयूं ठाहियूं आहिनि से सभु तव्हांजी सर्विस लाइ आहिनि, टू गिव यू सर्विस। तंहिंखां त तव्हांजे लाइ ही समुंड मुसख़र कया अथई। समुंड में ॿेड़े में चढ़ी अमरीका हलिया वञो, कैनेडा हलिया वञो, तजरीअल फुल्क फी बि अमरही, ऐं इहा ॿेड़ी अलाह जे हुकुम सां तव्हांखे खणी वञे थी। तब तगू मिन फज़ल ही, त पंहिंजो बिज़नेस कयो, वापारु कयो, अलाह जो फज़ुल ॻोल्हियो। वल अल्लकुम तशकुरून, इन लाइ तव्हांखे अलाह फैसिलिटी ॾिए थो त तव्हां अलाह जो शुकुरु कयो। त अलाह साईं हेॾो वॾो ॿेड़ो पाणीअ में कीअं बीठो आहे, लोह जो ठहियलु ॿेड़ो पाणीअ में बीठो आहे, त तव्हां अलाह जो शुकुरु कयो। व सख़र लकुम मां फिस समावात ममा फिल अर्द जमिया मिनहू, चए थो न सिर्फ़ु समुंड तव्हांजी ख़िदमत में आहे, पर जेको मथे आसमाननि में जेका शइ ॾिसो था, जेको कुझु ज़मीन, उहो सभु तव्हांखे जेरे रखण जे लाइ, हिन हयातीअ खे क़ाइमु रखण लाइ अलाह चए थो मूं सभु शइ ठाही आहे। तव्हां चवंदोसीं तारनि मां असांखे कहिड़ो फ़ाइदो थो पवे, हिकिड़ो त तारनि में सॼो मैदनियात उन में ठही आहे, लोह कापर सोन, इहो सभु तारनि में ठहे, पोइ ज़मीन ते मारियो वियो आहे। अंज़ल नल हदीद, असां लोह खे मथां मोकिलियो आहे। ॿियो इहे जेके तारा ॿिया बि कम कनि था, ख़ूबसूरती आसमानी तारनि में आहे। त अलाह फरमाए थो इन फ़ी ज़ालिक लआयातिन लिक़ौमी यतफ़क्करून, जेको माण्हू थोरो गहरो सोचे थो न, त उन जे लाइ इन में निशानियूं आहिनि। कुल लिल्लज़ीन आमनू, अलाह ताला चए थो त जेके ईमान वारनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां उन्हनि खे सम्झायो त यगफ़िरू लिल्लज़ीन ला यरजून अय्याम अल्लाह, जेके अलाह जे आख़िरत यकीन नथा रखनि तंहिंखे छॾे ॾियो, उन सां तव्हां न कयो। ले यज़िय क़ौमम बेमा कानू यक्सिबून, त अलाह पाण ई इन्हनि खे सज़ा ॾींदो जेके हिन कमु कया आहिनि। मां आमिल सालिहन फल नफ़्सी, जंहिं नेक कमु कंदो इन जो फ़ाइदो उनजे पंहिंजे खे पवंदो। जेको नेक कमु कंदो, नेक अमल कंदो, उन ते पवंदो। वमन असाफ़ अलैया, जेको बुछड़ा कमु कंदो उहे बि उन ते पवंदा। सुम इला रब्बिकुम तुरजऊन, ऐं यादि रखो तव्हां सभिनी खे रब ॾे मोटाए वेंदो। लक़द आतईना बनी इसराईल अल किताब, असां बनी इसराईल खे बि क़ुर ॾिनो, वल हुक्म, ऐं उन में कानून ॾिनासीं।
वल नबूअत ऐं नबूअत ॾिनीसीं, व रज़क़नाहुम मिनल तय्यिबात उन्हनि खे बि असां रिज़्क़ भलो ॾिनो, व फद्दलनाहुम अलल आलमीन ऐं उन वक़्त में इन्हीअ क़ौम खे असां ॿियनि क़ौमुनि जे मथां फज़ीलत ॾिनी। व आतईनाहुम बय्यिनात मिनल अम्र ऐं कानून जा जेके कानून हुआ उन्हनि जूं असां उनखे चिटियूं निशानियूं ॾिनियूं। फ़मख़्तलफ़ू इल्ला मिन बाद मा जाहुमुल इल्म लेकिन क़ुरान जे मिलण खां पोइ, अल्लाह जे कानून मिलण खां पोइ पाण में मौलवियूं ज़िद करे फ़िरका ठाहे छॾिया। हालांकि हाणे क़ुर त सभिनी लाइ हिकु जहिड़ो आहे, हाणे फ़िरके जी का गुंजाइश कान थी निकिरे, त अल्लाह ताला फरमाए थो फ़मख़्तलफ़ू न कयनि इख़्तिलाफ़ इल्ला मिन बाद मा जाहुमुल इल्म जो हुननि वटि इल्मु आयो, छाजे लाइ? बग़ियन बैनहुम हिक ॿिए सां झेड़े जे करे, माना मूंखे माण्हू घणा मिलनि, मूंखे चंदो घणो मिले, पाण में ज़िद जे करे। इन रबक यकज़ी बैनहुम यौमल क़ियामत ये जिन बि फ़िरका ठाहिया आहिनि, अल्लाह चए थो क़यामत जे ॾींहं ते इन्हनि खां हिसाबु वरितो वेंदो। फ़ीमा कानू फ़ी यख़्तलिफ़ून जंहिंमें इन्हनि इख़्तिलाफ़ क़ाइमु कयो आहे। सुम जअलनाक अला शरीअतन मिनल अम्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां पोइ असां तव्हांखे शरीयत ॾिनी आहे पंहिंजे हुकुमनि जी, फ़तबेहा तव्हां 100% उन शरीयत ते हलो, वला ततबे अहवाल लज़ीन ला यअलमून जाहिलनि जे कंहिं ॻाल्हि ते न हलो। हे जेके जाहिल कंहिंखे चइबो आहे? जेको क़ुरान शरीफ़ खे माना सां न जंहिं पढ़ियो आहे इहो जाहिल आहे। भली PhD हुजे, MA हुजे, पर शर्त अल्लाह जो आहे त मुंहिंजी ॻाल्हि कलामुल्लाह खे जंहिं पंहिंजे ॿोलीअ में सम्झी न पढ़ियो आहे इहो माण्हू जाहिल आहे। भली तव्हां डॉक्टर चओसि, सर चओसि, जेको चओ, अल्लाह थो चवे जंहिं क़ुरान खे अल्लाह जे कलाम खे पंहिंजी ज़िंदगीअ में न ॿुधो आहे इहो जाहिल आहे। त चए थो त जिन खे जाहिलनि तव्हां उन्हनि जे पोयां न हलो। इन्नहुम लन यग़नू अनक मिनल्लाह शैअ इहे जाहिल अल्लाह वटां तव्हांखे को फ़ाइदो कोन ॾींदा। व इन ज़ालिमीन बअदुहुम औलिया बअद इहे ज़ालिम आहिनि, इहे हिक ॿिए जा यार आहिनि। वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन अल्लाह त परहेज़गारनि जो दोस्त आहे। हाज़ा बसाइर लिन्नास हीअ जेको क़ुरान शरीफ़ जूं ॻाल्हियूं आहिनि इहे जेके से बसीरत जूं ॻाल्हियूं आहिनि अवाम लाइ। व हुदऊं व रहमतन हिन में हिदायत आहे, हिन में रहमत आहे। लिक़ौमी यूक़िनून उन्हनि जे लाइ जंहिंखे यकीन आहे त हीअ अल्लाह जो कलाम आहे। अम हसिबल लज़ीन नश्तरहू सय्यात हिकिड़ा माण्हू गुनाहनि मथां गुनाह, चोरीअ मथां चोरी, रिश्वत मथां रिश्वती, त अल्लाह पुछे थो त छा इहे सम्झनि था त इहे गुनाह जा कम कंदा? नजलहुम कल्लज़ीन आमनू व अमिलु सालिहात त छा आख़िरत में जेके नेक शख़्स आहिनि हलाल खाइनि था इनखे बराबरि कंदुसि मां? सवान महयाहू ममातुम छा तव्हांजा मुर्दा ऐं जेरा हिकु जहिड़ा? हिकिड़ो तव्हांजो मरी वियो उहो साॻी ॻाल्हि आहे, जेको जेरो वेठो अथव उहो साॻी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहे बि न आहिनि सा मां यहकुमून इहो तव्हां ग़लति दिलि में सोचे वेठा आहियो त नेक ऐं बद शख़्स खे अलाह हिकु जहिड़ो कंदो। तव्हां मोए ऐं जेरे खे हिकु जहिड़ो कयो था त अलाह नेकनि ऐं बदनि खे कीअं बराबरि कंदो? व ख़लक़ल्लाहु समावात वल अर्द बिल हक़ हीअ ज़मीन आसमान अल्लाह ताला कंहिं ख़ासि मक़सद लाइ पैदा कई आहे। वले तुजज़ा कुल नफ़्सिन बिमा कसबत ऐं इहो मक़सदु आहे त हर इंसान जे अमलनि जे हिसाब सां हुननि खे बदिलो ॾिए। वहुम ला युज़लमून अल्लाह चए थो मां ज़्यादती कंहिंसां कोन कंदुसि, ज़ुल्म न कंदुसि। जेको तव्हां अमल कयो था उन जूं तव्हांखे मार्कूं मिलंदियूं। अफ़राई तमन नितख़ज़ इला हवाहू भला हिकिड़ो शख़्स आहे जेको पंहिंजे मन चाहीअ खे ख़ुदा सम्झी वेठो आहे। दिलि थी चए त बुराई करे त बुराई करे, दिलि चए पराई माई वणी वई त खणी वञे, माना जीअं दिलि चएसि, माना अल्लाह दिलि अथसि, जेका दिलि में अचेसि थो बसि चए थो बसि इहो ई कमु कंदुसि। त इहो आहे व अज़ल्लहु अला इल्मियूं इहो इल्म जे हूंदे बि अल्लाह हिन खे गुमराह कयो आहे। व ख़तम अला समेही इन जे कननि खे ठपो हणी छॾियो अथई। व कल्बी ऐं दिलि में ठपो हणी छॾियो अथई। व जल अला बसरी गिशावतनि अखियुनि ते बि ठपो लॻल अथसि, ढकु अथसि। फ़मई यहदी मिन बादिल्लाह अहिड़े माण्हूअ खे केरु हिदायत ॾींदो? हाणे कंहिं ते कननि खे ठपो आहे जेको हिन खे कॾहिं पढ़ी नथो ॾिसे, अखियुनि ते कंहिंखे ठपो आहे जेको चए थो त हिन खे पढ़ाई कोन थो। इहे सभु अंधा आहिनि। जेको अल्लाह जी ॻाल्हि पंहिंजे ॿोलीअ में नथो ॿुधे इहे अंधा आहिनि, गूंगा आहिनि, ॿोड़ा आहिनि। फ़मई यहदी मिन बादिल्लाह त पोइ अल्लाह जे हिन कलाम खां पोइ हुनखे केरु हिदायत ॾींदो? अफ़ला तज़क्करून इहो सोचो छो न था? अल्लाह ताला फरमाए थो। हाणे चवनि छा था इहे माण्हू? छा था चवनि? इहे था चवनि त कालू मां हीअ इल्ला हयातु न दुनिया नमूं त न चई बाबा मरण खां पोइ जी का ख़बर कान्हे, असांजी हीअ ई ज़िंदगी आहे, मरणो जहिड़ो जंहिंखो मज़ो करिणो आहे त करे वठूं, ऐश करिणो आहे त करे वठूं। वमा युहलिकना इल्लल दहर मौत असांखे वक़्त ते ईंदो, टाइम मारे थो असांखे, बसि इहो था चवनि।
चवनि हाणे मज़ो वठणो आहे त वठूं, मरण खां पोइ कहिड़ी ख़बर। तंहिंजे करे असांखे जेकॾहिं ॾाढा आहियूं त गाबा थींदासीं, ॾाढा आहियूं त बनियूं फुरींदासीं, ॾाढा आहियूं त ज़ुल्म कंदासीं, माण्हुनि खे माराईंदासीं, जेकॾहिं असांखे पावर आहे त रिश्वत खाईंदासीं, ॿियो कॾहिं खाईंदासीं। हीअ ई त ज़िंदगी आहे, इहो था चवनि। अलाह थो फरमाए वमा लहुम बिज़ालिक मिन इल्मिन, इन्हनि माण्हुनि खे इल्मु कोन्हे को, इन हुम इला यज़ुनून, क़ुर पढ़ण खां सवाइ इहो ठगी सोचनि था, धुकनि ते, इहे धुकेबाज़ी था कनि। अलाह फरमाए थो वइज़ा तुतला अलैहिम आयातुना बैनातिन, जॾहिं बि हिननि खे क़ुर शरीफ़ जूं चिटियूं आयतूं माना करे ॿुधाइजनि थियूं। दादा अलाह साईं हीअं थो चवे मां कान हुजतुम, त हिकिड़ो ई बहस था कनि। जेको कहिड़ो बहस था कनि, छा चवंदा, इला अन कालो तू बि आबाइना इनको सादिकीन, चवनि था त जेकॾहिं मरी उथणो ई आहे त हाणे असांजा अबा ॾाॾा मरी विया आहिनि, उहे त असांखे वापसि हाणे ॾेखारियो, हाणे इहो डिस्कस कंदा। बाबा क़ुर ते तव्हां क़ुर ते हलो, अदा छाजो क़ुर, चओ था न क़बर खां पोइ वरी उथंदासीं, उथारे ॾेखारियो न ॿ टे माण्हू असांखे, असांजा वॾा उथारे ॾेखारियो जे तव्हां सचा आहियो। कुल उन्हनि खे इहो जवाबु ॾियो, कुल अल्लाह युहीकुम, अलाह ई आहे जंहिं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे, सुम युमीतुकुम, तव्हांखे मौत बि उहो ॾींदो, सुम यजमकुम इला यौमल क़ियामत ला रैब फी, ऐं पोइ तव्हांखे उथारींदो क़यामत जे ॾींहं ते, जंहिंमें को शक कोन्हे। वलाकिन अक्सर नास ला यअलमून, पर अक्सर माण्हू जाहिल आहिनि, छो त क़ुर कोन था पढ़नि। वलिल्लाहि मुल्क समावात वल अर्द, बेशक सॼी बादशाही अलाह जी आहे। छा थो चवे, चए थो सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे, ज़मीन अलाह जी आहे, पाणी अलाह जो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे इन रिज़्क मां को हिसो खपे त कंहिंखां घुरंदव, जेको जंहिंजी प्रॉपर्टी आहे, अलाह खां घुरंदव या कंहिं ॿिए खां वञी घुरंदव, क़बर वारे खां। चए थो मूंखां घुरो। व योम तक़ूम सात, ऐं जॾहिं क़यामत थींदी, यौम इज़ी यक्सरुल मुब्तिलून, इहे ठगी करण वारा खसारे में हलिया वेंदा। व तरा कुल उम्मतिन जासियतन, तव्हां ॾिसंदो सभु माण्हू गोॾनि भर वेठा हूंदा क़यामत जे ॾींहुं। कुल उम्मतिन तुदा इला किताबा, पोइ हर माण्हूअ खे संदसि ऐमाल नामे जेको बुक हूंदो, रिज़ल्ट ॾिनी वेंदी। अलियोम तुजज़ऊन मा कुंतुम तामलून, उनखे चइबो हिन रिज़ल्ट मुताबिक़ तव्हां सां हाणे मामिलो कयो वेंदो, जेको तव्हां अमल करे आहियो। हाज़ा किताब न यंतिकु अलैकुम बिलहक़, इहा जेका रिज़ल्ट जो बुक तव्हांखे मिलंदो, इहो सॼी सची ॻाल्हि तव्हांजी रिफ्लेक्ट कंदो। इन्ना कुन्ना नस्तनसिख़, इहो किताबु असां लिखंदा पिए वियासीं, मां कुंतुम तामलून, जेको तव्हां हिन दुनिया में अमल कयो। फ़ अमल लज़ीन आमनू व अमिलु सालिहात, जेके तव्हां में नेक ईमान सां नेक अमल कंदा, व युदखिलहुम, त ज़रूरु दाख़िल कंदासीं उन्हनि खे, रबहुम, उन्हनि जो रब, फी रहमती, पंहिंजे रहमत में, ज़ालिकुल फौज़ुल मुबीन, ऐं इहो आहे वॾे में वॾी कामयाबी। व अमल लज़ीन कफ़रू, ऐं जेके काफ़र थियनि था, अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम, छा तव्हांखे कंहिं क़ुर पढ़ी कोन ॿुधायो, पुछे थो अलाह साईं। इहे कीअं था काफ़र थियनि, अलाह पुछे थो त छा तव्हांखे अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम, तव्हांखे कंहिं बि क़ुर पढ़ी कोन ॿुधायो। फस्तकबरतुम, तंहिं ते तव्हां टेगर कई, अलाह जी ॻाल्हि न ॿुधव, इहा टेगर आहे न। हे रब जंहिं असांखे पैदा कयो आहे, असां सां गुफ़्तगू थो करे, आहे असांखे टाइम त ॿुधूं त रब छा थो चवे। जेको नथो टाइम कढे त अलाह छा थो चवे, तकबुर आहे। व कुंतुम क़ौम मुजरिमीन, इहो तव्हां क़ौम मुजरमन हो। तंहिंजे करे इज़ा वइज़ा कील इन वद अलाह हक़, त जॾहिं हुनखे सम्झाइजे थो त अलाह जूं सभु ॻाल्हियूं सचूं आहिनि। वसात, ऐं क़यामत लाज़मन ईंदी, ला रैब फीहा, इन में को शक कोन्हे को। त कुल तुम, त तव्हांखे जवाबु छा था ॾियनि, मां नदरी मसा, कहिड़ी क़यामत, कॾहिं ईंदी, छाजी क़यामत। इन ज़ुन, असां इला ज़न्ना, असांखे इन बारे में वहम आहे। वमा नहुन बि मुस्तईकिनीन, असांखे इन ॻाल्हि ते यकीन कोन थो अचे। अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे हिन अलाह जी ॻाल्हि ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। घर में वञो, अलाह जे क़ुर खे पढ़ो, माना सां पढ़ो, 3 महीननि में पूरो कयो। जंहिंखे क़ुर शरीफ़ माना वारो न आहे, असां खां वठनि, लेकिन ज़िंदगीअ में यकदमि पढ़ी वठो, त जीअं बक़ाया ज़िंदगी तव्हांखे अलाह जे नूर में पास थिए। छो त हीअ आहे पर्पज़ ऑफ लाइफ। हे अलाह ताला असां ॾे मोकिलियो आहे त मूं तव्हांखे छो पैदा कयो आहे। इन छो जो सुवालु सॼो हिन में ॾिनल आहे। ऐं हिन खे जॾहिं अंग्रेज़ पढ़नि था
त वात पटिजी थो वञनि, मुस्लमान थियनि था। क़ुर खे पढ़ी माना करे अंग्रेज़नि जा साइंटिस्ट मुस्लमान थी था वञनि। असां मुस्लमाननि खे को टाइम कोन थो मिले जो अलाह जी ॻाल्हि असां ॿुधूं। त इन करे महिरबानी करे पहिरियों कमु आहे त हिन खे वञी घर में पढ़ो, शुरूअ खां पढ़ो। पहिरीं न ईंदो सम्झ में परवाह न, हिकिड़ो दफ़ो पढ़ी वञो, वरी ॿियो पढ़ो, माना सां पढ़ो त जीअं तव्हांखे ख़बर पए त अलाह असांखे छा थो चवे। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।